जी ना, सिंध एक्शन कमेटी जो जेका मार्च है वह मिट्टी में थी इन वक्त इस्लाम कोर्ट में दाख़िल थी चुको है। डॉक्टर कादर मक्सी, रियाज चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि जी अॻवानी में पहुतल जेका मार्च है वो इस्लाम कोर्ट में मेन टाउन मोड़ चौक ते पहुची चुको है। हिते इन वक्त धरणो लगल है। असां अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा था चवनि। हर घटी, हर चौक चौवाटो माण्हुनि सां भरियो पियो, हर छित गैलरी भरी पई आहे। इन ॻाल्हि जो इज़हार है त सिंध जे माण्हुनि एक्शन कमेटी ते भरपूर एतमाद जो इज़हार कयो आहे। इस्लाम कोर्ट ऐं थर जा माण्हू एक्शन कमेटी जे एजेंडा सां मुतफ़िक़ आहिनि ऐं सिंध ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो नामंज़ूर आहे। ख़ासि तौर ते इस्लाम कोर्ट में दोदे भील जो वाक़ियो थियो आहे। इन वाक़े जे इज़हार यकजहती तौर बि असां हिते आया आहियूं त दोदे जे वारसनि खे इहो यादि रखणु खपे त उहे अकेला न आहिनि। एक्शन कमेटी उन्हनि सां गॾु, उन्हनि जे खून सां इंसाफ़ थींदो। हीअ डेवलपमेंट मक़ामी माण्हुनि लाइ दोदे भील जे मौत जी सूरत में ज़ाहिर थी आहे। हीअ तरक़ी मक़ामी माण्हुनि लाइ तबाही जी सूरत में दाख़िल थी आहे। माहौलियाती तबाही सां गॾु मक़ामी माण्हुनि लाइ तबाही जी सबबु बणिजी। काल जेको हिते राति जेको पुलिस तशद्दुद कयो आहे क़ाबिल मज़म्मत आहे। ही साॻी सूरत हालत छजू ते माण्हू आया हुआ, 200 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं असांजे मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया। साॻी सूरत हाल सलाम कोट जी आहे त 150 माण्हुनि जे मथां FIR हुजे, सहाफ़िन ते तशद्दुद कयो त ही जबर आहे, ही ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। सिंध तारीख़ी हिकिड़े अहिड़े दौर मां गुज़रे रही आहे। अहिड़ो दौर सिंध ते माज़ी में कॾहिं कोन आयो जो हिकु ई वक़्तु सिंध में पाणी जो मसइलो आहे, सिंध जे ज़मीन ते वालार जो मसइलो आहे, सिंध में अमन अमान जो मसइलो आहे, सिंध जे माण्हुनि खे क़त्ल कयो पियो वञे। इहे सभु मसइला आहिनि। इहे सभु असांखे इन शइ जो हिकिड़ो सबक़ु था ॾियनि त असांजी सिंध ते हर पासे खां असांखे घेरो कयो आहे, तंग कयो आहे। सभई सिंध दुश्मनूं कुवतूं इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियूं आहिनि त हाणे उहो सिंध जो वजूद मैसारणु चाहिनि थियूं। असांखे उमेदु आहे त सिंध जो अवाम जंहिं जज़्बे जोश तहत सिंध एक्शन कमेटी खे मोट ॾिनी आहे, जंहिं तरीक़े सां निकितो आहे, हुननि ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ टकराइण जी जेका उन्हनि में कुवत पैदा थी आहे, उन मां इहो साबित थिए थो त सिंध जा माण्हू गॾिजी सिंध जे ख़िलाफ़ जेके बि साज़िशूं थियनि थियूं इन खे नाकाम बनाईंदा ऐं पंहिंजा हक़ जेके आहिनि, जेके उन खां खसिजी विया आहिनि, उन्हनि खे वापसि वठंदा। जेका तरक़ी असांजे लाइ न आहे, जेका तरक़ी ॿाहिरनि माण्हुनि जे लाइ आहे, उहा तरक़ी असां सिंध जे लाइ नथा सम्झूं। ॿियो त इन्हनि सभिनी जेके मल्टीनेशनल कंपनियूं कुदरती वसीलनि ते जेकी लुटमार करे हुते कब्ज़ो करे वेठियूं आहिनि, मक़ामी माण्हुनि खे रोज़गार त ठहियो पर उन ते रियासती तशद्दुद जे ज़रिए उनखे मारे क़तल करे उछलाए था छॾीनि। इहो क़ाबिल मज़म्मत आहे। रियासती इदारनि खे उन्हनि जेके बि अहिड़े क़िस्म जूं नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, ज़ुल्म थियनि था, उन्हनि जे लाइ नोटिस वठणु घुरिजे। राति एहतिजाज ते वेठल औरतुनि खे धकया विया आहिनि, लठबाज़ी कई वई आहे, शेलिंग कई वई आहे। जीअं सिंध क़ौमी पार्टी इन सॼे अमल जी मज़म्मत थी करे असां चऊं था सिंध जे ज़मीननि जी वालार रोकियो, सिंध जे माण्हुनि जो क़त्लेआम रोकियो, थर कोल जे नाले में जेका तबाही थी आहे उन तबाही जे अमल खे रोकियो। हीअ रिथाऊं तरक़ी जूं न पर कानूनाइज़ेशन जूं रिथाऊं आहिनि, तबाही जूं रिथाऊं आहिनि, सिंध जे माण्हुनि खे बेदख़ल करण जूं रिथाऊं आहिनि। तंहिंजे करे इहे समूरियूं रिथाऊं असांखे क़बूल न आहिनि। सिंध एक्शन कमेटी सिंध जे वक़ार बहाल करण लाइ, सिंध जा हक़ हासिल करण लाइ, सिंध जा वसीला हासिल करण लाइ मैदान ते आहे। सिंधी क़ौम असांखे साथ ॾिनो आहे, भरपूर साथ ॾिनो आहे। असीं तव्हां सभिनी जा, सॼी सिंधी क़ौम जा पोराइता आहियूं, बल्कि उनखे मुबारकबाद ॾियूं था त उहो पंहिंजे हक़नि ख़ातिर उथी पवनि ऐं इनशाअल्लाह फतेह तव्हांजी थींदी, असांजी थींदी, सिंध एक्शन कमेटी थींदी। जेको तरक़ीअ नाले में असांजी बिड़भांग कई पई वञे उहा असांखे कंहिं सूरत में क़बूल न आहे। बैरिया टाउन ठहे, थरकूल ठहे या अहिड़ा जेके मनसूबा आहिनि उन लाइ इहो नालो ॾिनो वञे त असां सिंध तरक़ी कंदी। यकीनी तौर ते तव्हां सलाम कोटी सूरत हाल ॾिसो पिया जंहिंमें धारियुनि जी यलगार कीअं पई अचे। जेको बैरिया टाउन आहे, डेज सिटी आहे, हाणे इहे जेके मनसूबा आहिनि एॾा वॾा मनसूबा आहिनि जो हिकिड़ो हिकिड़ो मनसूबो कराची शहर जहिड़ो आहे। माण्हू किथां ईंदा? माना माण्हू ॿाहिरां आणींदा।
पारा हाणे आबाद कंदा। गैर कानूनी हिकिड़ी वालार आहे, जंहिं वालार खे 2018 में सुप्रीम कोर्ट बि रद्द करे चुकी आहे। हीउ जेको सॼो काफ़िलो आहे जेको सॼी सिंध में हली रहियो आहे, उनजो बुनियादी मक़सदु इहो आहे त इहा जेका हाउसिंग स्कीम जे नाले में जेका वालार आहे इनखे रद्द कयो वञे। जेसि ताईं थर जो सुवाल आहे त थर मां जेको कोयलो निकिरे थो उनजी बिजली पहिरियां वञे थी फैसलाबाद में। असांजे पोरियत खे नौकिरी नथी मिले, जेकॾहिं मिले थी त पोइ दोदे बीला वांगुरु असांखे लाश था मिलनि। इन करे थर में जेकॾहिं तव्हांखे तरक़ी करणी आहे त पहिरियां थरी माण्हुनि जी तरक़ी थियणु घुरिजे। थर जे अवाम खे सलाम था पेश कयूं जिन इहा सॼी जेको आहे मज़ाहिमत जी जिदोजहद मज़ाहिमत जो मैदान मचायो आहे। पहिरियां खां जेका तहरीक हली आहे, अॼु असां सलाम कोट में वेठा आहियूं। रियासती तशद्दुद जा हिकिड़ा मंज़र असां पहिरियां खे ॿाहिरि लॻण सां ॾिठा। अॼु असांजा 200 कारकुन जेलनि में। रियासती तशद्दुद जो ॿियो मंज़र अॼु दोदे भील ऐं ॿियनि दोस्तनि जे मर्डर में ॾिसूं था। असां हिनखे रियासती क़त्ल सम्झूं था। पीपल्स पार्टी जेका जमहूरियत जी दाई आहे उनजे अमल मंझां ईअं थो लॻे त संदसि दावा कूड़ी आहे ऐं हू बि मिलिट्री हुकूमत उन वांगुरु मार्शल उन वांगुरु सिंधी माण्हुनि जे मथां खड़के थी ऐं सिंधी माण्हुनि जे आवाज़ खे दबाइण जी कोशिशि करे थी। पर असीं सम्झूं था त सिंधी अवाम बाशऊर आहे ऐं सिंध एक्शन कमेटी जे झंडे हेठि मुनज़म ऐं मुतहरिक आहे ऐं उन नतीजे में सिंध यकीनन सुभारी थींदी। कंहिं बि फ़र्द खे कंहिं जथे खे धरती विकिणण जो हक़ न आहे। थर में जेका बि ज़मीन आहे उहा थरियुनि जी आहे। उनजो हक़ मिल्कियत थरियुनि जो आहे। उन्हनि खे ज़मीन ॾिनी वञे, उन्हनि खे हक़ मालिकियत ॾिनी वञे। अॼु सिंध उथली पई आहे। सिंध जो ज़हन तब्दील थी चुको आहे ऐं उन ज़हन खे तब्दील करण लाइ सिंध एक्शन कमेटी कराची खां वठी निकिती आहे ऐं घर घर वञे पई ऐं अॻियां हली इहा सूरत हाल तब्दील थींदी ऐं इहा तहरीक हलंदी जेका इन्हनि धारियुनि खे सिंध मां थर मां जबलनि मां दौड़ाए कढंदी। एक्शन कमेटीअ जी इहो फ़ैसिलो कयो आहे त सिंध जा जेके समूरा मसइला आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका जदोजहद शुरू कई वई आहे, उनमें थरकोल जेका मनसूबो आहे जिन में मक़ामी माण्हुनि सां ज्यादतियूं थियनि पियूं, उनखे बि असां शामिलु कयो आहे। हीअ चवनि था त असां सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां सिंध दुश्मन जेके मनसूबा आहिनि, बैरिया टाउन जेको मनसूबो आहे ऐं जेका ज़मीननि ते वालार करे कब्ज़ा कया पिया वञनि, उन जे ख़िलाफ़ु जेका जदोजहद आहे उहा अञा अॻिते वधीक तेज़ कंदासीं। ऐं हीअ जेका मार्च आहे उहो इस्लाम कोर्ट खां थी छाछरे पहुचंदो, जिते पिणु धरणो आहे उहा रुथियल आहे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लाम कोर्ट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।